नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त IG सिंध कलीम इमाम पंहिंजे मौक़े में ॿुधायो त ख़ादिम रिंद सिंध पुलिस जे अहम मामलनि ॾिसी रहियो आहे। रिज़वान अहमद ज़िले शिकारपुर में कचे में धाड़ेलनि जे ख़िलाफ़ अहम किरदारु अदा करे रहियो आहे। हिन ख़त में लिखियो आहे त आफ़ीसरनि जो ओचितो बदिलियूं पुलिस खाते में गैर यकीनी वारी सूरत हाल खे जनम ॾिनो आहे। फ़ैसिला पुलिसनि जी मोरवाल ऐं IG सिंध जे कमांडर खे कमज़ोर कयो आहे। कलीम इमाम चयो आहे त फोर्स जे अॻुवाण खेसि हिन फ़ैसिले जी ख़बर मीडिया ज़रिए मिली, जॾहिं त हिन वटि बदिलियूं ऐं मुक़ररियूं करण जी जा इख्तियार मौजूद आहिनि। IG सिंध पारां ख़त में वधीक चयो त बदकिस्मती सां हाणे बदिलियूं हिन वक़्तु थियूं जॾहिं पुलिस ऑफिसर पंहिंजो कमु ॾाढी ज़िमेदारी ऐं ईमानदारी सां करे रहिया हुआ। पुलिस में जल्द ई बदिलियुनि वारी रवायत खे ख़तमु करण जे लाइ क़दम खयां पिया वञनि। ख़त में IG सिंध कलीम इमाम सिंध हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि खां पिणु आगाह कयो आहे। अदालती हुकुम मुताबिक़ इनफ़रादी तौर ते बदिलियूं ऐं मुक़ररियूं करण में बाइख्तियार आहे। 2019 पुलिस एक्ट तहत IG सिंध ऐं पुलिस ऑफिसरनि जी बदिली ऐं मुक़ररी जा इख्तियार रखे थी। वाज़े रहे त वज़ीर आला सिंध जी हिदायत ते SSP ईस्ट ज़फ़र मैसर ऐं SSP शिकारपुर डॉक्टर रिज़वान जी बदिली कयूं वयूं आहिनि। जंहिंखां पोइ सीनियर पुलिस ऑफिसरनि जी बदिलियुनि ते अपोज़िशन अॻुवाण फिरदौस शमीम नक़वी कुझु ॾींहं अॻु चीफ सेक्रेटरी सिंध खे ख़त लिखियो हो। ख़त में चयो वियो आहे त SSP शिकारपुर डॉक्टर रिज़वान जी बदिली ते SSP ईस्ट ज़फ़र मैसर वांगुरु कई वई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।